शेदातपुर के मसरूफ़ भिटाई चौक ते प्रेस क्लब भरिसां सोशल वेलफेयर के स्कूल के प्लॉट ते अजल दुकान के डाहण तां छिकताण गॾु थियल माण्हुनि जे हुजूम में दुकानदार की मज़ामत ते लठियुनि जो वसकारो थी वियो। लठियूं लॻण करे दुकानदार ज़ख़्मी थी पियो। एसएस न्यूज़ रिपोर्टर रिज़वान पंवर मूजिब असिस्टेंट कमिश्नर शेदातपुर जावेद अहमद डाहरी और एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी शेदातपुर लियाकत अली कल्होड़े की अगवाणी में मशीनरी साण खणी पहुतल टीम और दुकानदार एडवोकेट शिराज लाखे विच में छिकताण पैदा थी वई। गॾु थियल माण्हुनि जे हुजूम में दुकानदार की मज़ामत ते लठियुनि जो वसकारो थी वियो, जंहिं करे माण्हुनि में भाॼ पइजी वई, जॾहिं त लठियूं लॻण करे दुकानदार शिराज लाखो ज़ख़्मी थी पियो। शेदातपुर पुलिस ज़ख़्मी दुकानदार शिराज लाखे और ज़मीर लाखे के गिरफ्तार करे वरितो। वाक़े बाद तालका बार शेदातपुर जा वकील सदर गुलाम मुस्तफ़ा सोमरे की अगवाणी में थाने ते पहुची वकील जी ज़ख़्मी थियण और संदसि गिरफ्तारी की मज़म्मत कंदे चयो त असीं अदालत जो दर खड़काईंदासीं। उन ॾिस में असिस्टेंट कमिश्नर शेदातपुर जावेद अहमद डाहरी प्रेस क्लब पहुची ॿुधायो त वकील शिराज लाखो ताज़ो क़दीम पिपर जो वण वढे सोशल वेलफेयर के स्कूल के प्लाट ते गैर कानूनी तौर दुकान अॾणु शुरू कयो हो, जंहिं लाइ खेसि लिखत में नोटिस ॾिना विया ऐं मथस केस दाख़िल पिणु थियल आहे। दुकानदार वकील शिराज लाखो जो चवण हो त मूं सोशल वेलफेयर का खणत करे पोइ दुकान ठहरायो आहे, को गैर कानूनी कम नाहे कयो। होॾां लाखा इतिहाद जे अगवाणनि सुहेल लाखो की अगवाणी में प्रेस क्लब अॻियां धरणो हणी इंतजामिया खिलाफ़ नारेबाज़ी कई।